रुखी सींद आहे संवारे हलियो वञ। उस्ताद बशीर उठे जे महबूब नज़म जी चूंड कनि था। जाति जे ॻोठ सिकी लदो तैमूर जे महबूब दोस्तनि वली मोहम्मद तैमूर, आसिफ अली तैमूर ऐं फयाज़ अहमद तैमूर। रुखी सींद आहे संवारे हलियो वञ, ॿुधो थम त हाणे विसारा वॾा अथसि। अंदर मां ख़ुशियूं को लॾाए वियो अथसि, करण यादि माज़ी छॾाए वियो अथसि। ओजागनि में रातियूं कटे थी, लुछे थी, फ़क़ीरनि खे हथड़ा ॾिसे थी, पुछे थी। पंहिंजे हाल ते ई फ़िक्रमंद आहे, चवनि था त थी वई हुनरमंद आहे। वॾो भर्त जो कमु वठे ॻोठ मां थी, विहाणनि खे ठाहे रलियुनि खे सिबे थी। अचानक हथनि में सुई का चुभे थी, अला उफ़ चई हू चपनि सां ॿखे थी। अचानक को माज़ी अखियुनि में तरे थो, अखियूं टिक ॿधनि थियूं, थधा सां भरे थी। अबाणे अङण जो वॾो वण सारे, पुराणनि भिटनि तां असां ॾे निहारे। चुनी खे उॾारे, हथनि खे उलारे, करे यादि माज़ी को सुॾको भरे थी। कलम खे खणे थी असां ॾे लिखे थी, कलम खे खणे थी असां ॾे लिखे थी। घणो वक़्तु पाण खे मूं कमनि में रखियो आहे, मगर जे पोइ बि गमनि सां बखियो आहे। किथे आहीं सावल, कहिड़ो हाल आहे? अंदरि जे दुनिया में खिज़ाऊं रहनि थियूं, सिवा तो त मूं का कई ईद नाहे। अची हाणे मोहणो ॾेखारे हलियो वञ, रुखी सींद आहे संवारे हलियो वञ। रुखी सींद आहे संवारे हलियो वञ, रुखी सींद आहे संवारे हलियो वञ। सावा वण